औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। अॼु असां सिंधी ग्रामर जे हिकु नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। हिन वीडियो में असां पढ़ंदासीं ज़मीर मुश्तरक जे बारे में त ज़मीर मुश्तरक छा आहे, उनखे इंग्लिश में छा चइबो आहे ऐं ज़मीर मुश्तरक जी माना छा आहे, उन जी वस्फ़ छा आहे ऐं उन जा मिसाल कहिड़ा आहिनि। इहो सभु कुझु ॼाणण जे लाइ तव्हां असांजे वीडियो सां आख़िर ताईं जुड़िया रहिजो, जीअं काई बि पॉइंट तव्हां मिस न कयो। इंशाअल्लाह ताला हिन वीडियो में तव्हांखे काफ़ी ज़्यादा मालूमात मिलंदी ऐं तव्हां जे लाइ हेल्पफुल साबित थींदो। त वक़्त खे ज़ाया न कंदे अचो त असां पंहिंजे टॉपिक ॾांहुं हलूं। ज़मीर मुश्तरक, जंहिंखे इंग्लिश में असां रिफ्लेक्सिव प्रोनाउन चवंदा आहियूं। वस्फ़, मुश्तरक लफ़्ज़ जी माना आहे शरीक थियल, यानी जेको मौजूदु हुजे, पंहिंजो पाण हुजे या शरीक हुजे, उनखे असां मुश्तरक चवंदा आहियूं। अचो त वस्फ़ ॾिसूं। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में फ़ाइल या मफ़ऊल सां शरीक थी जुमिले खे ज़ोर वठाइनि, तिन खे ज़मीर मुश्तरक चवंदा आहियूं। मिसाल, पाण, ख़ुदि या पंहिंजो पाण, यानी जंहिंमें कोई कमु कंदड़ पंहिंजो पाण कमु करे, उनखे असां मुश्तरक ज़मीर मुश्तरक चवंदा आहियूं। जीअं हू मूं ॾे पंहिंजो पाण आयो, मां हुन सां पाण मिलणु वियसि, या हू ख़ुदि ई कमु कंदो। इन सभिनी जुमिलनि मां ज़ाहिर थिए थो इन में फ़इल ऐं मफ़ऊल पंहिंजो पाण कमु करे थो। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह ताला वरी हिकु नई वीडियो सां गॾु मिलंदासीं। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान, दुआउनि में यादि।